हिकड़े हंधि मूं बयान पे कयो ये बस ज़हन में हिकड़ी ज़ौक़ जी ॻाल्हि अची वई के माण्हू एतराज़ कयो मूं चयो त हज़रत सैयदना जिब्रील अमीन हुज़ूर वटि हिकु भेरो ईंदो हज़रत अली वटि ॿ भेरा ईंदो हिकड़े एतराज़ कयो यार हे वरी कीअं तो बयान करे वरी अली वटि ॿ भेरा ईंदो मुझे ॻाल्हि ॿुधो मां पंहिंजे तरफ़ों कोन थो चवां हुज़ूर फरमायो त अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा मां इल्म जो शहर आहियां अली उन जो दर आहे अचण वारो ईंदो त ज़रूर दर मां ईंदो अचण वारो ईंदो त ज़रूर मोटंदो बि सही हां जेको दर में दाखिल थींदो सो ज़रूर दर मां ई ॿाहिरि निकिरंदो वाह अली तुझो शान आहे इश्क में झांचो अली अली मोहब्बत मां चो अली अली साईं कंदो सब भली भली अली असां जो मौला आहे बीठल कसम कयो आहे तव्हां न पढ़ंदो अली असां जो मौला आहे सांग कंदो रब सौला आहे अली बिना नाहे गली गली इश्क में जाचो अली अली हैदर जी हुब मुझो ईमाना दर्स पढ़ायो मुखे कुराना मर्दो मुनाफिक रुली रुली इश्क में जाचो अली अली तफसीर दुर्रे मंसूर में सुयूती सुनो रिवायत थो आने अल्लाह अल्लाह हजरत मौला अली शेरे खुदा हैदर कर्रार रिवायत फरमाई मुझे आका फरमायो तवहदीना हुन नजदीन असां उन के ॿ रस्ता ॾेखारियासीं हिकिड़ो नजदुल खैर आ ॿियो नजदुल शर्र आ हिकिड़ो रस्तो खैर जो ॿियो रस्तो शर्र जो रब हर इंसान के ॿई रस्ता ॾेखारे छॾिया आहिनि आलिम न हुजे मुफ्ती ना है मुफस्सिर ना है मुहद्दिस ना है मकतब मदरसे में पढ़ियो ना है पर दिल हर हिक जी में जे बे कलमो पढ़ियो आ हर मोमिन जी दिल में रब मुफ्ती वेहारे छॾियो आ हर बाने जे दिल में रब आलिम विहारे छॾियो आ दिल बोलींदी आ त ही खैर आ ही शर्र आ ही चङाई आ ही बुराई आ ही भलो रस्तो आ ही बुरो रस्तो अब आहे कन न हां जेरी मल तू 24 शरीफ दे निकतो हुंदे त दिल जरूर बोलियो हुंदी त जो भले रस्ते दे थो वञ हां वेठो तुझी दिल जरूर बोली दी हुंदी तज यार वाह जू भलियूं गालियूं मुझियूं सी अंदर वारो जरूर चवंदुई अंदर वारो मौलवी जरूर चवंदुई त इन्हनि गालियुनि खे अपलव में ॿध जाए अमल कजाए आहे कन न हां रब हर इंसान के अंदर में मुफ्ती वेहारे ॾिनो आ जेको ॿुधाईंदो आ जेरी मन बुरे पासे दे खुदा न खास्ता को बुरे रस्ते दे विख खणे थो त अंदर जो काज़ी ॿुधाईंदो आ त एॾे न वञो ये न कजाए हां हाउ कन न जेरी मल तुझी विख सेनी मारे खजंदी हुजे जेरी मल परावा नंग निहारण जे लाइ पराई लजुन लताड़न जे लाइ बेहयाई वारी नज़र खणंदो हूंदे जॾहिं गुनाह वारी विख खणंदे अंदर वारो काज़ी बोलींदी त इए न कजाए न कजाए न कजाए आहे आहे कन न हां वहदीना
नजदैन। रब तो फरमाए त असां उन खे पई रस्ता ॾेखारे छॾिया आहिनि। ही नजदुल खैर आ, ही नजदुल शर्र आ, ही जन्नत जो रस्तो आ, ही जहन्नम जो रस्तो। हाँ अगते तवज्जो फरमायो, वरी मोटी थो जा पोइते थो मोटा, वरी पोइते थो मोटा, तवज्जो फरमायो। हाँ वहदैनाहु नजदैन के समझी हाणे पोइते मोटो। कुरान तो फरमाए अलम नजअल लहू ऐनैन, असां तव्हांखे ॿ अखियूं ॾिनियूं आहिनि। ऐं उन खां पोइ अॻिते रब थो फरमाए त वहदैनाहु नजदैन, अखियूं बि ॾिनियूं मां, ॿई रस्ता बि ॿुधाए छॾिया मां। ओ अखियुनि वारा, हीअ नज़र भली अथई हीअं कजाए, हीअ नज़र बुरी अथई हिन खां बचजाए। ओ अखियुनि वारा, रब तोखे अखियूं ॾिनियूं, इन अखियुनि सां जे ॾिसणो आहे त अल्लाह वारे जो दीदार कर, इन अखियुनि सां जे ॾिसणो आहे त क़ुरान जो दीदार कर।